मुख़्तलिफ़ शहरनि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। केपीके जे पिशावर, सवात, डेरा बाजोड़ ऐं ॿियनि इलाइक़नि में बि ज़िलज़िले जा झटका महसूस कया विया आहिनि। ज़िलज़िले जे झटकनि बैदि ख़ौफ़ सबबि माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि। मौसमियात खाते मुताबिक़ रिक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 5.6 रिकॉर्ड कई वई आहे। ज़िलज़िले जो मर्कज़ हिंदोकश रीजन अफ़गानिस्तान हो ऐं गहराई 114 किलोमीटर हुई। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त इस्लामाबाद समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। केपीके जे पिशावर, सवात, डेर बाजोड़ ऐं ॿियनि इलाइक़नि में बि ज़िलज़िले जा झटका महसूस कया विया आहिनि। ज़िलज़िले जे झटकनि बैदि ख़ौफ़ सबबि माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि। मौसमियात खाते मुताबिक़ रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 5.6 रिकॉर्ड कई वई आहे। ज़िलज़िले जो मर्कज़ हिंदोकश रीजन अफ़गानिस्तान हो ऐं गहराई 114 किलोमीटर हुई।